भारत में 12 सालनि जी छोकिरी ॿाहिरि मुल्क वञण जे लाइ पंहिंजे ई अग़वा जो ड्रामो रचाए वालिद खां 30 लख भारतीय रुपया भुंग जो मुतालबो कयो। हीउ वाक़ियो भारतीय रियासत मध्य प्रदेश जे शहर अनवर में पेश आयो, जिते काविया धाकड़ नाले छोकिरी पंहिंजे ॿिनि दोस्तनि सां गॾिजी समूरो ड्रामो कयो। राजस्थान पुलिस मूजिबि काविया इंदौर मां दोस्तनि सां गॾु दाख़िला टेस्ट जी तयारी लाइ राजस्थान आई हुई। हुन पंहिंजे मंसूबे खे अमली जामो पहिराइण जे लाइ पहिरियां शहर कोटा में 3 ॾींहं रही, टई हॉस्टल में रहिया ऐं कोचिंग क्लासिस में शिरकत कई। पुलिस ॿुधायो त 18 मार्च ते काविया जे वालिद पुलिस में धीअ जी अग़वा जी रिपोर्ट दाख़िल कराई ऐं पुलिस खे कुझु तस्वीरूं बि ॾेखारियूं, जेके हुन खे मोकिलियूं वयूं। तस्वीरुनि में धीअ जा हथ रस्तनि तां ॿधल हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।